चंबड़ में तहरीक लबैक पारां फ़लस्तीनी अवाम सां इंसानी यकजहती तौर संदन हक़ में ग़ज़ा पारां रैली कढी वई। रैली शहर जो गश्त करण बाद मुख्य चौक ते पहुती एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो। अॻवान पारां पाकिस्तान ज़िंदाबाद, इसराइल मुर्दाबाद जा ज़ोरदार नारा हया विया। इसराइल ख़िलाफ़ सख़्त नारेबाज़ी कई वई। इन मौक़े ते एहतजाज में शरीक तहरीक लबैक जे अॻवाननि कामरान नवीद अब्बास, मेमण हाजी मेमण, ताहिर हुसैन सिद्दीकी, हबीबुल्लाह कुंभार एम रैली खे ख़िताब कंदे चयो त असां फ़लस्तीन जे मुसलमान भाइरनि सां गॾु आहियूं। यहूदी मुल्क इसराइल पारां मुसलसल 1 महीने खां फ़लस्तीन मथां बमबारी करे रहियो आहे, जंहिं जे करे समें मासूम ॿारनि समेत हज़ारें फ़लस्तीनी मुसलमाननि खे शहीद कयो वियो आहे। केतिरा ई फ़लस्तीनी शहरी इसराइल वटि क़ैद में आहिनि। मासूम ॿारनि खे शहीद करण जो सिलसिलो जारी। मासूम ॿार शहीद थियण बाद फ़लस्तीन जा स्कूल वीरान थी विया आहिनि ऐं फ़लस्तीनियुनि पारां ग़ैर मुतद ताईं स्कूल बंदि करे छॾिया ऐं इसराइली जारिहत फ़लस्तीन मथां जारी आहे। फ़लस्तीन जी हिमायत में केतिरनि ई ग़ैर इस्लामी मुल्कनि में एहतजाज कया पिया वञनि। असां फ़लस्तीनी अवाम खे सलाम पेश कयूं था जेके बहादुरी सां इसराइल ख़िलाफ़ जंग विड़ी रहिया आहिनि। हिन वक़्तु ग़ैर मुस्लिम मुल्क गॾु थी विया आहिनि। मुसलमान भाइरनि खे गॾु थियणो पवंदो। उन्हनि मुतालबो कयो आहे त आलमी मुल्कनि जे सरबराहनि खां त इसराइल ऐं फ़लस्तीन विच में फ़ौरन जंग बंदी रोकण में पंहिंजो किरदारु अदा कनि ऐं इसराइली फ़लस्तीनी अवाम सां ज़ुल्म बंदि कनि। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।